तव्हां सोचो था सिंध हिकिड़ी गॾु हुई, सिंध हिकिड़ी मुठ हुई। सिंध रमज़ान जे महीने में आऊं घर घर घिटी माण्हुनि रोज़ा बि रखिया, आऊं पे हलियुसि। सहरी जे टाइम ते जुलूस जलसा रैलियूं बि लोॾियमि। सिंध के मेड़े एहतजाज जे मैदान में आंदोसीं। पोइ ठगी थी, पोइ ठगी करे हींअर सॼी सिंध छिड़ विछड़ आहे। केरु मैदान में आहे? हींअर अयाज़ लतीफ़ पली जो बीठल आहे, क़ौमी अवामी तहरीक बीठल आहे। ॿिया किथे आहिनि माण्हू? सभु भॼी हलिया, सभु गुम थी विया। छो? अहिड़ो वाक़िया कयूं, अहिड़ियूं खून रेज़ियूं, अहिड़ो ख़ौफ़ जॾहिं ताईं आऊं जो हिते जी चवां तव्हांखे हींअर जो तो चवां ते बम थो फाटे त पोइ रुगो इहे कुझु बि न चवां, रुगो चवां भले ख़्यालु कजो इतला आहे त हिते बम जो धमाको थी सघे थो, सभु भॼी वेंदो। आऊं जो चवां हिते भला पुलिस ई वेह न ते अचे, सा चए हिते बम थो फाटे, सभु भॼी वेंदो। माण्हुनि खे थोरी डिॼाइणो आहे, माण्हुनि खे ख़ौफ़ ज़दा थोरी करिणो आहे, माण्हुनि जी हिमत वधाइणी आहे, माण्हुनि खे जज़्बा जाॻाइण लाइ माण्हुनि खे तहफ़ुज़ जो अहसासु ॾियारणो आहे। या माण्हुनि खे चइजो अथव फलाणी रैली धरणे में हलो त गोलियूं पियूं हलनि, माण्हू मारीनि पिया, हू तव्हांजा मारींदा, तव्हां हुनजा मारींदव। इन्हनि सां त हुननि जो मक़सदु हलंदो थिए हुकुमराननि जो। उहे त चाहिनि था त ख़ौफ़ पैदा थिए, ख़ौफ़ पैदा करे ॾियूं। ॾिसो सिंध में छा करे ॾियूं। जंहिं सिंध में लखे माण्हू मैदान ते आंदा हुआसीं, उन्हनि लखनि माण्हुनि वारे प्रोग्रामनि खे मोरे वारे वाक़े खां पोइ का रैली को जुलूस आहे के निकिरे ई कोन थो। न त जंहिं जंहिं शहर में हज़ारे माण्हू आहे, ही अयाज़ लतीफ़ पली जो क़ौमी अवामी तहरीक निकिता आहिनि, न त सॼे सिंध में जहिड़ो नाग सूंघे वियो हुजे, जहिड़ो देव ऐं बाकास ऐं बड़कन बाकास हली वियो हुजे, सभु माठनि।